इहा सॼी जेका सुस्त पाई आहे असांजी सिंध हुकूमत जी आहे। जेकॾहिं असांजी सिंध हुकूमत अगरि सुजाॻ हुजे हा त न्याणियुनि सां अहिड़ा वाक़िया न थियनि हा। न्याणियुनि खे पंखे तां उन्हनि जो लाश न लाथो वञे हा। अॼु ॾिसो सिंध हुकूमत जी एतिरी घटिताई आहे त मां कल्ह खां वठी हिनमहिल ताणी सरापा एहतिजाज आहियां त मूं ॾे को लड़ी नाहे आयो। असांजी सिंध हुकूमत रुगो वोट वठण जे लाइ ज़रूरु सिंध में ईंदी आहे, लेकिन हुननि जे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ लाइ ॿाहिरि न ईंदी। ॾिसो पहिरियां जेको आहे सो असांजो जेको CM साहबु आहे उहे अची करे असां ते मथे ते हथु नाहे फेरायो। पहिरियों हक़ त उन्हनि जो आहे त असांजे मथे ते हथु फेराइनि, असां न्याणियुनि जे मथे ते हथु, लेकिन हिनमहिल ताणी मूंखे को बि नज़र नथो अचे। मां पूरे पाकिस्तान जी मीडिया सोशल मीडिया वारनि खे चवंदसि त CM साहब खां इहो ज़रूरु पुछिजो त आख़िर छो परवीन खां उनजी पढ़ाईअ जो हक़ खसियो वियो आहे, उनजो राइट खसियो वियो आहे। उनजे मथां हमला था थियनि, उनजे भाउ जे मथां कूड़ियूं FIR, उनजे चाचनि जे मथां कूड़ियूं FIR दर्ज कयूं थियूं वञनि। आख़िर उनजो ॾोह छो कहिड़ो आहे? मुंहिंजो ॾोह इहो ई आहे त आउं पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ां पई ऐं मूंते उते हरासमेंट थियो। मूंसां जेको 9 फरवरी 2022 में इंसिडेंट थियो उनजो मां हिनमहिल ताणी मां सरापा एहतिजाज आहियां, पहिरें उघाड़े ऐं इंसाफ़ लाइ दरपदर आहियां। मुंहिंजो ॾोह इहो ई आहे। तॾहिं मूंखां तालीम खसी वई, मूंखे घर में विहारियो वियो। मां एतिरो पुछंदसि त भाउ बिलावल भुट्टो खां जॾहिं हुनजी सॻी भेण खे धकु लॻो हुयो त सॼी अवाम सॼो सिंध हुकूमत थिरथिले हुई। हिकिड़े असांजे सहाफ़ी भाउ खे गिरफ़्तार कयो वियो, जेको ग़रीब हुयो उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं उन ते FIR कटी वई। मां ग़रीब जी न्याणी जॾहिं मां पढ़ाई जे कंटिन्यू करणु थी चाहियां, मूंखे ट्रांसफर नथो ॾिनो वियो, मुंहिंजे मथां FIR कटियूं थियूं वञनि, मुंहिंजे भाउ जे मथां FIR कटी थियूं वञनि ऐं मूं ते हमला कया था वञनि। मुंहिंजो ॾोह इहो ई आहे त आउं इंसाफ़ लाइ निकिती आहियां, ऐं तहफ़ुज़ लाइ निकिती आहियां, ऐं ॿियनि न्याणियुनि जो आवाज़ खणी बुलंद करे मां ॿाहिरि निकिती आहियां। इहा मां वाहिद शाहिद आहियां, ख़ुदा वाहिद शाहिद आहे त असीं मारिया वेंदा आहियूं, असां मरंदा न आहियूं। असांजा पंखे तां लाश लटकाए करे चयो वेंदो आहे त ख़ुदकुशी आहे, असां ख़ुदकुशी न आहियूं कंदा। ॾिसो हिनमहिल बि केॾो मूंखे दबाव ॾिनो थो वञे, प्रेशराइज़ कयो थो वञे त केस तां हथु खणो। मुंहिंजी सिसीअ में साह आहे त आउं केस तां हथु न खणंदसि। मूंखे चाहे पोइ अकेले रोड ते छो न वेहणो पए, मां वेहंदसि। जेकॾहिं अगरि मुंहिंजी फैमिली हटी वई त बि मां अकेले बि मां रोड ते वेहंदसि ऐं एहतिजाज कंदसि जेसिताईं मूंखे इंसाफ़ न मिलियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।